असांजो जेको एहतजाज आहे उहो असांखे लुत्फ़ मेमण जेको PPHI जो डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहे उहो हिकिड़ो गद्दार ऐं रैशी ऐं ख़ुदगर्ज़ इंसान आहे जेको उहो असांखे हिते न खपे। सुल्तान धारे जो ऐं लुत्फ़ मेमण इहे गॾिजी हिते पैसनि ते ऑर्डर खपाइनि था ऐं चए थो त असां मेरिट कंदो आहियां। जॾहिं असां 4-5 साल खां पहिरीं टेस्टूं पास कंदा पिया अचूं त हीअ मेरिट उहा पोइ असांखे त कॾहिं खां असांजो कमु थियणु खपे हा। हिन महिल ताईं असीं धिका था खाऊं ऐं असां हीअ थो चयूं मेरिट कयां थो ऐं असांजा हिते असांजे हेल्थ जूं डिग्रियूं असां वटि आहिनि। असीं टेस्ट पास करे बि वाह में वञूं था त लुत्फ़ मेमण इहे जेको डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहे ऐं उनजो सुल्तान धारे जो उहो उन्हनि जे थ्रू पंहिंजे चमचनि जे शर्तनि जे थ्रू वाह में असीं वञूं था त असांखां पैसा घुरिया था वञनि ऐं चए थो ऐं असांजे जॾहिं CV जमा हाणे ऑनलाइन कागज़ कयूं था जॾहिं CV जमा कराइण को वञे थो त उन्हनि खे धिका ॾेई थो कढे ऐं इहो लुत्फ़ मेमण जेको आहे उहो असांखे न खपे जेसीं ताईं असांजो बुनियादी मसइलो इहो आहे त गैर कानूनी असां ज़मीन डोनेट कई ॾिनी आहे। असीं लुत्फ़ मेमण खे हितां हटायो वञे ऐं जेको गैर कानूनी भर्तियूं पैसनि ते करे पियो उहे ख़तमु कयूं वञनि उहे जायूं ख़ाली करे असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं जेकॾहिं असांखे इहो हक़ नथो मिले त हीउ जेको एहतजाज जो दाइरो आहे असीं वधाए डिस्ट्रिक्ट लेवल ते वेंदासीं। जेकॾहिं उते बि असांखे इंसाफ़ नथो मिले त असां सिंध सेक्रेटरेट ताईं वेंदासीं। असां सिंध हुकूमत खे ऐं असांजा जेके पार्टी जा आहिनि MNA MPA जेके बि आहिनि XYZ उन्हनि खे असां अपील था कयूं त असांखे हीउ जेको किन्नू गद्दार माण्हू डिस्ट्रिक्ट ऑफिसर लुत्फ़ मेमण ॾिनो आहे उहो हिते हटाए असांखे को ईमानदार ऑफिसर ॾिनो वञे ऐं जेके गैर कानूनी भर्तियूं कयूं आहिनि उहे बंदि करे असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। महिरबानी। पीपल्स पार्टी जा जेके असां पीपल्स पार्टी जा वर्कर इंफॉर्मेशन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आहियां ऐं असां खां ई सालनि खां वठी असां सां नाइंसाफ़ी थींदी पई अचे ऐं ख़ासि करे लुत्फ़ मेमण ऐं सुल्तान धारे जो उहो असां सां बेहद नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि। पंहिंजे पसंदि जूं भर्तियूं कनि था पंहिंजे पसंदि जी लेडीज़ आणीनि था ऐं जॾहिं असां हुननि खे अदा करे को कमु था चऊं त हू था चवनि असांखे अदा न चओ असां सां अदा करे न ॻाल्हायो असांखे जानी चओ असांखे साईं चओ ऐं जॾहिं असीं हू थो चए त मेरिट थो कयां त असां 4 साल पहिरीं असां टेस्ट पास कंदा पिया अचूं। हर 2 महीने टेस्ट थो थिए। टेस्ट पास करणु आसान कोन्हे को पर 4 दफ़ा मूं लाॻीता टेस्ट पास कया आहिनि ऐं असांजूं कुझु ॿियूं बि लेडीज़ आहिनि जिन टेस्ट पास कया आहिनि उन्हनि खे ऑर्डर न ॾिनो वियो आहे ऐं चए थो त मेरिट कयां थो कंहिंखे चवरायूं था त चए थो न आउं त मेरिट कंदो आहियां जॾहिं वाह में असीं वञूं था त सुल्तान धारे जो ऐं लुत्फ़ मेमण जे थ्रू असांखां पैसा घुरिया था वञनि ऐं उन्हनि खे असां ही जॻह ज़मीन ॾिनी आहे त डोनेट थियल आहे। असांखे इन करे हिते जेके गैर कानूनी भर्तियूं कयूं पियूं वञनि ऐं हिते जेके पैसनि ते ऑर्डर ॾिना पिया वञनि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे महिरबानी करे असीं अपील था कयूं त असांजो इहे मसइला हल कया वञनि। हिते जेके गैर कानूनी भर्तियूं कयूं आहिनि उहे जायूं ख़ाली करे असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं जेकॾहिं जेसीं ताईं असांजो मुतालबो पूरो न थींदो तेसीं ताईं असां हीउ एहतजाज जारी रखंदासीं। भले 1 ॾींहुं लॻे 2 लॻनि 2 लॻनि असां हितां वञण वारा कोन आहियूं ऐं उन खां पोइ हीउ जेको एहतजाज जो दाइरो आहे असां डिस्ट्रिक्ट लेवल ते वठी वञूं था ऐं उन खां पोइ असां सेक्रेटरेट ताईं बि खणी वञूं था। जेसीं ताईं असांजा मुतालबा नथा मञनि तेसीं ताईं असीं माठ करे वेहण वारनि मां न आहियूं। असांखे महिरबानी करे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। माण्हुनि खे रोज़गार ॾींदासीं त हीअ लुत्फ़ जहिड़ा जेके गद्दार ऑफिसर हिन डिस्ट्रिक्ट सांगड़ में ॾिना विया आहिनि उहो रोज़गार ॾियण बजाए हू ग़रीब आवाम खां रोज़गार खसीनि था। भले को अहिड़ो वॾेरो आहे पीराणो ॿुधियो की ग़रीब आवाम जे लाइ करे पियो पर लुत्फ़ मेमण जा ऑफिसर हू ग़रीबनि खे हटाए उन्हनि खां रोज़गार खसे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे पैसनि ते ॾिना था वञनि। असांजो पर अमन एहतजाज इहो आहे त लुत्फ़ मेमण खे हटायो वञे।